नाज़ शुरू में ज़िक्र कंदासीं शागिर्दनि फ़हमिद लॻाए इंसाफ़ जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां धरणो हयो वियो आहे। मुख़्तलिफ़ शागिर्दनि रैली कढी सिंधियोलॉजी साम्हूं इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो, मुसाफ़िर गाॾियूं बीहजी वियूं। शागिर्दनि मुतालबो कयो आहे त शागिर्दियाणी खे हिरासत करण में मुलविस जवाबदारनि खे फ़ौरी गिरफ़्तार कयो वञे। जाम शुरू में ख़बर शामिल कयो पिया नाज़रीन। शागिर्दियाणी फ़हमिद लॻारी इंसाफ़ जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां धरणो हयो वियो आहे। धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो, मुसाफ़िर गाॾियूं बीहजी वियूं। शागिर्दनि मुतालबो कयो आहे त फ़ौरी शागिर्दियाणी खे हिरासत करण में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। नाज़रीन जाम शुरू में ख़बर शेयर कयूं पिया, जिते शागिर्दियाणी फ़हमिद लॻारी इंसाफ़ जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां धरणो हयो वियो आहे। सूरत मालूम कयूं था, रेमबख्श लाइन ते मौजूदु आहे। रेमबख्श, हिन वक़्तु छा सूरत आहे, अपडेट कजो। जी बिल्कुल, ही मेडिकल कॉलेज जी शागिर्दियाणी फ़हमीदा लॻारी जे आपघात वाक़े में इंसाफ़ लाइ सिंध यूनिवर्सिटी जे सभई शागिर्दनि जेको आहे सो धरणो हयो आहे। मुख़्तलिफ़ शागिर्दनि रैली कढी सिंधियोलॉजी साम्हूं इंडस हाईवे ते धरणो हणी रोड खे जेको आहे सो मुकमल तौर ते ब्लॉक करे छॾियो आहे। धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो आहे। अचु वञु ट्रैफ़िक जी जॻह अचु वञु आहे उहा बि जेको आहे मुकमल तौर ते मुअतल थियल आहे। सभई जेके शागिर्द आहिनि उहे फ़हमीदा लॻारी जे आपघात केस में इंसाफ़ लाइ नारेबाज़ी करे रहिया आहिनि। शागिर्दनि चवणु आहे त शागिर्दियाणी खे हिरासमेंट में मुलविस जेके जवाबदार उन्हनि खे जेको आहे फौरी तौर ते गिरफ़्तार करे उन्हनि खे इबरतनाक सज़ाऊं ॾिनियूं वञनि। हीउ जेको धरणो आहे उहो हिन वक़्तु बि जारी आहे। सभई जेके शागिर्द आहिनि उहे हिन धरणे में शामिल आहिनि। शदीद क़िस्म जी जेको आहे नारेबाज़ी कई पई वञे त शागिर्दियाणी फ़हमीदा लॻारी सां जेको आहे इंसाफ़ कयो वञे। ठीक है रेमबख्श, मेरी मेहरबानी तुसी लाइ।